ॿाहिरि ऐं ख़बरे में निजी टीवी चैनल जे एडिटर इन चीफ में शकील रहमान जे नेब हथां गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इदारे में सीनियर सहाफ़ी आजिज़ अनवर लाशारी जी अॻवानी में अवामी प्रेस क्लब ॾाढो मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सिंध सहाफ़ी संगत, रीजनल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सिंध यूनियन ऑफ जर्नलिस्ट फोरम सिंध जा अॻवान ख्वाजा अज़हर शाद, मुनव्वर लाशारी ऐं ॿिया शरीक हुआ। ख़बरो जे सहाफ़ियुनि पारां इक़बाल कामखानी, यू कुमार खत्री, राजा रशीद कुंभर ऐं पीर बख्श राजड़ जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, सहाफ़ियुनि खे झुकाइण लाइ अहिड़े क़िस्म जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि, पर सहाफ़ी अहिड़े क़िस्म जी हरकतुनि खां डिॼण वारा न आहिनि। हिननि घुर कई त जुड़तू केस ख़तमु करे खेसि तहफ़ुज़ फ़राहम करे सहाफ़ी बिरादरी मां बेचैनी ख़तमु कई वञे। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे कमिश्नर सैयद मोहसिन अली शाह चयो आहे त कोरोना वायरस जे फैलजण खे रोकण लाइ अवाम पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ अदा कंदे हुकूमत ऐं इंतिज़ामिया सां सहकार करे त जीअं इन वायरस खे फैलजण खां रोके सघिजे। कमिश्नर ऑफिस जी कमेटी रूम में मुल्क में कोरोना वायरस खे फैलजण खां रोकण जे पेश नज़र डिवीज़न में कयल हिफ़ाज़ती इंतिज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ थियल इजलास जी सदारत कंदे संदसि चवणो हो त मुल्क ऐं ख़ासि करे सूबे में कोरोना वायरस जा केस वधण ॻणती जोगी ॻाल्हि ज़रूर आहे, पर सिंध हुकूमत हंगामी बुनियादुनि ते क़दम खणी वायरस खे फैलजण खां रोके वरितो आहे। उन जे बावजूदि असांखे हर तरह जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहणो पवंदो। टंडे गुलाम हैदर जे इलाइक़े मोया में ओचितो मेडिकल ऐं जनरल स्टोर जी दुकान खे शॉर्ट सर्किट मां बाहि लॻण करे लखें रुपयनि जूं दवाऊं ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। जॾहिं त टंडे गुलाम हैदर टाउन कमेटी में फायर ब्रिगेड गाॾी ख़राब हुजण करे बाहि दुकान में पियल लखें रुपयनि जे सामान खे साड़े रख करे छॾियो। फायर ब्रिगेड अमलो न पहुचण सबबि शहरियुनि पंहिंजी मदद पाण हेठि लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो। इन मौक़े ते मुतासिरनि जो चवणो हो त ॿिनि कलाकनि बाद टंडो मोहम्मद ख़ान मां फायर ब्रिगेड गाॾी पहुती, तेसिताईं शहरियुनि पारां बाहि ते कंट्रोल करे वधीक दुकान खे नुक़सान खां बचायो वियो आहे। पीपल्स पार्टी जे अॻवान ऐं क़ौमी असेंबली जे मेंबर मीर मुनव्वर टालपुर चयो आहे त पीपल्स पार्टी अवाम सां कयल वादा ऐं ऐलान पूरा कया आहिनि। असांजी पार्टी अवाम जे हर ॾुख ऐं दर्द में उन्हनि सां गॾु आहे। दरबार हाल मीरपुर ख़ास में तेज़गाम रेल हादसे वारे वाक़े में ज़ख़्मी ऐं शहीद थींदड़ जे वारसनि में सिंध हुकूमत पारां ऐलान कयल इमदादी चेक विरहाइण वारी तक़रीब ख़िताब कंदे मुनव्वर टालपुर चयो त इमदादी चेक शहीदनि जो मुतबादिल त नाहे, पर सिंध हुकूमत शहीदनि जे वारसनि जी मदद करणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झे थी। इन मौक़े ते खुराक ऐं अक़लियती मामलनि वारे सूबाई वज़ीर हरिराम किश्वरी लाल, डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ासि ज़ाहिद हुसैन मेमण जी दरख़्वास्त ते वारसनि खे यकीन ॾियारियो त जिन शहीदनि जो को बि कमाइण वारो नाहे, उन्हनि जी औलाद खे सरकारी नौकरी ॾियण लाइ वॾे वज़ीर सां ॻाल्हायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk